अदा भला छो पोयां पिया आहियो मुंहिंजे। मां को पहिलियों कैप्टन त न आहियां पाकिस्तान जो जंहिं इंडिया खां हारायो आहे। पाकिस्तान 7 दफ़ा इंडिया खां वर्ल्ड कप में हाराए चुको आहे त इहा नई ॻाल्हि न आहे। ॾिसो मां हिकिड़ी ओबाशी छा ॾिनी त सभु छिता थी पिया आहिनि त हीउ कहिड़ो कैप्टन आहे जंहिं ओबाशी ॾिनी। छा मां इंसान न आहियां त मूंखे ओबासी नथी अची सघे छा? मां सॼी राति जाॻियो हुउसि, मूंखे ओजाॻो हो। छोरा सभु पार्टी करणु ॿाहिरि विया हुआ, घुमणु फिरणु, खाइणु पीअणु, शीशो पियणु, ऐं मूंखे कोन वठी विया हुआ। इन करे मां होटल में हुयुसि, उन्हनि जे सामान जी चौकीदारी पे कई। सॼी राति मां जाॻो हुउसि, मूंखे ओजाॻो हो, इन करे मूंखे उबासी आई। जेसिताईं असां पाकिस्तान जी टीम में मेरिट ते प्लेयर सिलेक्ट न कंदासीं तेसिताईं इहो ई हाल हूंदो टीम जो। असांखे चारनी सूबनि मां प्लेयर सिलेक्ट करणु घुरिजनि। हिकु कोटा सिस्टम हुजणु घुरिजे त जीअं हर सूबे जा प्लेयर अप्लाई करे सघनि ऐं पंहिंजो टैलेंट ॾेखारे सघनि। पोइ असां उन्हनि मां टीम ठाहियूं, पंहिंजी अलॻि अलॻि सूबे जा प्लेयर सिलेक्ट कयूं। ॾिसो पाकिस्तान जी टीम में कॾहिं को सिंधी या बलोची प्लेयर कोन खेॾियो आहे। इन करे असांखे घुरिजे त सिंध ऐं बलोचिस्तान जे प्लेयर्स खे बि चांस मिलणु घुरिजे त जीअं उहे पंहिंजो टैलेंट ॾेखारे सघनि। उन्हनि जो बि हक़ आहे, उहे बि पाकिस्तानी आहिनि। तव्हां सिंध में हैदराबाद हलिया वञो, उतां जा छोकिरा ॾाढा टैलेंटेड आहिनि, जीअं सैयद, शेख, लगाली, चांदिया, बिरोही, मलाह, इन्हनि खे चांस मिलणु घुरिजे। सिंध में वॾो टैलेंट आहे। अगरि पाकिस्तानी टीम में सिंधी प्लेयर हूंदा त पाकिस्तानी टीम गैरती थी वेंदी, छो जो तव्हांखे ख़बर आहे त सिंधी गैरती हूंदा आहिनि। उहे चांहि जे कप ते विसिरी ॾींदा आहिनि। हीअ त पोइ वर्ल्ड कप आहे, इन करे पाकिस्तानी टीम में अहिड़ा प्लेयर ज़रूरी आहिनि जेके गैरती हुजनि ऐं मुल्क लाइ खेॾनि। न त तव्हां हींअर ॾिसो त रुॻो ग्रुप बंदी लॻी पई आहे, छोरा मुंहिंजे ई ख़िलाफ़ु थी विया आहिनि ऐं कोच पंहिंजी थो हलाए, मैनेजमेंट पंहिंजी थी हलाए। मुंहिंजी त केरु ॿुधे ई नथो। मां त नाले जो कैप्टन आहियां ऐं अवाम वरी मूंखे ॻाल्हियूं ॾिए थी त तूं कहिड़ी कैप्टन थी हलाईं थो, मुंहिंजी त हले ई नथी, मां छा कयां। होॾां इमरान ख़ान अलॻि तपियो वेठो आहे, जॾहिं पाकिस्तान वेंदुसि त उहो अलॻि दॿींदो।